नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की मुंबई मां खबर ॾींदा आहियूं त अदाकारा रानी मुखर्जी नाले वारे भारतीय फिल्म साज़ यश चोपड़ा जे हवाले सां अहम इंकशाफ कयो हुआ है। एक इंटरव्यू में रानी मुखर्जी जो चवण है त यश चोपड़ा मुझे माँ पीउ के एक कमरे में बंद करे छड़ियो हो। अदाकारा पंहिंजे इंटरव्यू में बुधायो त 2002 में रिलीज थियण वारी फिल्म साथिया जे आच कबूलण जे इनकार ते यश चोपड़ा मुझी माँ पीउ के कमरे में बंद करे छड़ियो हो। उन मौके ते मुझी माँ के लगो हो त मां चरी थी वही आया, छो त मां जेको भी कम मुखे मिली रहो हो मां उन खां लगातार इनकार करे रही हुअसि। रुगो पंहिंजे घर ताईं महदूद हुयसि। हिन बुधायो त मूं ते तनकीद थी रही हुई त मां पंहिंजो कैरियर खत्म करे रही आहियां, पर मां पंहिंजे फैसले ते अटल रहंदी हुयसि ऐं चवंदी हुयसि त जंहिं कम लाइ मुंहिंजी दिलि नथी चवे मां इहो न कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।